जय श्री झूलेलाल दोस्तों, अॼु हिकिड़े अहिड़े नंढे बालक लाइ करे असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं जे महज़ जी हाँ दोस्तों, जे महज़ 13 साले जी अवस्था में भॼन ॻाइण स्टार्ट कया अथई। जी हाँ दोस्तों, इहो सिंधियुनि जो नंढड़ो ॿार चित्रांश केसवानी आहे। जी हाँ दोस्तों, असां ॻाल्हि करूं पिया चित्रांश केसवानी जी, जे मात्र 13 साले जी अवस्था में भॼन कलाम ऐं हिंदी ऐं सिंधी में सभिनी प्रकार में उन्हनि भॼननि जो आरंभ कयो ऐं ॾाढा वॾा वॾा शो जेका करे चुका आहिनि। ऐं शो जी ॻाल्हि करूं त उन्हनि घटि में घटि 25 खां 50 शो उहो करे चुका आहिनि, वॾे वॾे कार्यक्रम में वञी चुका आहिनि ऐं वॾा वॾा इवेंट्स बि करे चुका आहिनि। तो इहा सिंधी समाज लाइ करे ॾाढे फ़ख्र जी ॻाल्हि आहे, ॾाढी इज़त जी ॻाल्हि आहे कि मात्र 13 साले जे ॿार पंहिंजो संगीत जी दुनिया में क़दम रखियो आहे ऐं ख़ुदि जो नालो कमायो अथई। जी हा दोस्तों, संगीत जी दुनिया में जीअं उन्हनि पंहिंजो क़दम रखियो त उन सां मात्र उन्हनि जे माउ पीउ जो नालो रोशन न थियो, अभी तो पूरे सिंधी समाज जो नालो रोशन थियो आहे। जी हा दोस्तों, चित्रांश केसवानी पंहिंजे पाण में अहिड़ा सहज सरल ॿार आहिनि जंहिं उमिरि में ॿार खेलंदा आहिनि, कूदंदा आहिनि ऐं एंजॉयमेंट कंदा आहिनि, हुन उमिरि में उन्हनि संगीत खे पंहिंजो खेल सम्झो अथई, पंहिंजी साधना सम्झी अथई, पंहिंजी पूजा सम्झी अथई। त अहिड़े ॿार जे बारे में असां तव्हांखे ॿी जानकारी ॾियूं पिया। दोस्तों, चित्रांश जे बारे में असां इहो ॿुधाईंदासीं कि चित्रांश जे पिता साहिब जो नालो आहे मुरली केसवानी, माता जो नालो आहे भूमि केसवानी ऐं हिकु नंढो भाउ आहे, हिकु नंढी भेण आहे जेका पढ़ाई कनि पिया ऐं चित्रांश बि स्वयं बि पढ़ाई कनि पिया। ऐं गीत संगीत जी ॻाल्हि करूं त गीत संगीत में उन्हनि जे पिता साहिब बचपन खां ई उन्हनि जे मथां ध्यानु ॾिनो आहे। हींअर बि को वॾी अवस्था कान्हे। चित्रांश जी अगरि उमिरि जी ॻाल्हि करूं त हींअर महज़ 15.5 साले जा आहिनि। 13 साले जी अवस्था में उन्हनि भॼन ॻाइण शुरू करे लाथा हुआ ऐं पंहिंजो संगीत जी दुनिया में पहिरियों क़दम रखी चुका आहिनि ऐं लगातार 2.5 साल में अनेकों प्रोग्राम चाहे पोइ वो उल्हासनगर हुजनि, चाहे पोइ उहो तव्हांजा संत कंवरराम जी जो दरबार हुजे, चाहे संत कंवरराम जी ट्रस्ट हुजे, या जिते हू मध्य प्रदेश खतनी में रहंदा आहिनि उते अनेकों प्रोग्राम करे चुका आहिनि ऐं सफल आयोजन, मतिलबु हेतिरी सी उमिरि में कैमरो फेस करणु, वॾा वॾा मंच फेस करणु त उन्हनि आराम सां कयो आहे ऐं ॾाढो एंजॉयमेंट पब्लिक जो बि कयो आहे, ख़ुदि बि एंजॉयमेंट करे इन पूरे प्रोग्राम खे सुठे मक़ाम ताईं खणी विया आहिनि। माना अहिड़ा ॿार ॾाढा घटि ई थींदा आहिनि जंहिंमें बचपन खां नंढेपण खां वठी कोई अहिड़ी प्रतिभा थींदी आहे। संगीत जी ॻाल्हि करूं त उहे उनजी पढ़ाई करे चुका आहिनि, अञा बि कनि पिया। उन्हनि जो मक़ाम ॾाढो अॻियां वञण जो आहे ऐं तंहिंमें असांखे सॼे सिंधी समाज खे उन्हनि खे कोऑपरेट करिणो आहे ऐं अॻियां वधाइणो आहे अहिड़े नंढे ॿार खे जेको अॻियां वञी करे देश विदेश में सिंधी समाज जो नालो रोशन करे। ऐं संगीत जे अंदरि उन्हनि खे साथ ॾियण वारा उन्हनि जी पूरी फैमिली आहे, ख़ासि करे उन्हनि जा पिता साहिब मुरली केसवानी। किथे न किथे मुरली केसवानी जी ॻाल्हि करूं त उन्हनि जे पिता साहिब खे बि संगीत जो शौक़ु हूंदो हो, पर कुझु अहिड़ा कारण रहिया कि उहो पंहिंजो शौक़ु पूरो न करे सघिया। पर उहो ई प्रतिभा जेॾीमहिल उन्हनि पंहिंजे ॿार में ॾिठी कि उहो 3, 4, 5 साल जी अवस्था में गुनगुनाइनि पिया, भॼन ॻाए पियो नंढी मिठड़ी आवाज़ में, त उन्हनि जे मथां ध्यानु ॾिनो ऐं पूरी महिनत कई, जेको महज़ जी हा दोस्तों, वरी तव्हां ॿुधी करे हैरान थींदा कि महज़ 13 साल जी अवस्था में उन्हनि ॻाइण शुरू करे लाथो। यानी संगीत जी बि ट्रेनिंग चालू थी चुकी, नंढेपण खां वठी उन्हनि जे पिता साहिब ध्यानु ॾिनो। त चवंदा आहिनि न दोस्तों, प्रतिभा त हर ॿार में थींदी आहे, सिर्फ़ु ध्यानु कान ॾींदा आहियूं पाण माण्हू, चाहे संगीत जी हुजे, चाहे एक्टिंग जी हुजे, चाहे डॉक्टर थियण जी हुजे, चाहे पुलिस थियण जी हुजे, चाहे कहिड़े बि फील्ड में हर ॿार में हिकिड़ी प्रतिभा थींदी आहे अॻियां वधण जी। बसि असां माइट उन्हनि जे मथां ध्यानु न ॾेई सघंदा आहियूं। मर्द धंधनि में पूरा, मायूं घरनि में पूरियूं, त अहिड़े में ॿार वीचारो अॻियां न वधी सघंदो आहे। पर हिते चित्रांश जे माता पिता पूरो ध्यानु ॾिनो, जंहिंजे कारण अॼु चित्रांश हिकिड़ो सफल सिंगर ठही रहियो आहे, अॻियां बि ॾाढो वधंदो। दोस्तों, हिकु जेको भॼन त चित्रांश ॾाढा ई ॻाया अथई, जेका तव्हांखे यूट्यूब ते मिली वेंदा ऐं प्रोग्राम में बि ॻाईंदा रहंदा आहिनि। त हिकिड़ो उन्हनि भॼन जेको यूट्यूब ते अपलोड करे रखियो आहे, जंहिंखे घटि में घटि 8-10 देशनि ॿुधियो आहे। यानी कि हिंदुस्तान तंहिंजे अलावा 8-10 देशनि में उहो ॿुधियो वियो आहे। उन गाने जो नालो आहे तूं मुंहिंजो झूलण आहीं। जी हा दोस्तों, तव्हां बि सर्च कंदा तव्हांखे इहो गानो मिलंदो। ॾाढो ई मिठी सुरीली मलमली आवाज़, यानी फर्स्ट क्लास सुठी आवाज़ में तव्हांखे ॿुधण लाइ करे मिलंदो ऐं तव्हां हिनखे सर्च कंदा त तव्हांखे मिलंदव। चित्रांश जो ही गानो तूं मुंहिंजो झूलण आहीं।
एक दफ़ा तव्हां यूट्यूब ते ये गानो ज़रूर ॿुधंदा। ऐं इन जो लिंक भी असांजे जेको न्यूज़ चैनल आहे सिंधी समाचार राजस्थान आहे, इन में असां अटैच करे था लायूं। तव्हां हिन में भी वञी करे डिस्क्रिप्शन में वञी करे तव्हां हिन गाने खे ॿुधी था सघो। तंहिंजे अलावा दोस्तों, जे अगरि तव्हां भी चित्रांश जी सुहिणी सुठी ऐं मिठड़ी आवाज़ में भजन कीर्तन या बहिराणा या तव्हांजे घर में को मांगलिक कार्य आहे ऐं तव्हां चित्रांश खे घुराइण था चाहियो त तव्हांखे असां 2 कॉन्टेक्ट नंबर ॾियूं पिया, जंहिंजे माध्यम सां तव्हां चित्रांश खे संपर्क करे था सघो ऐं तव्हां तव्हांजे घर जे फंक्शन इत्यादि में हुनखे इनवाइट करे था सघो। दोस्तों, नंबर आहे 7000 यानी 7000 452288। दोस्तों, एक दफ़ा वरी रिपीट तो करावां, 7000 452288। ऐं हिकिड़ो ॿियो बि नंबर आहे 9300 924616। जी हाँ दोस्तों, ये नंबर स्क्रीन ते भी हलन पिया। तव्हां भी पंहिंजे मांगलिक कार्य, शादी पार्टी इत्यादि में चित्रांश खे घुराए था सघो। सिंधी ऐं हिंदी हर प्रकार जा भजन ॻाइण में इहो ॿार सक्षम आहे ऐं तव्हां इन का गीत संगीत भी यानी फिल्मी दुनिया जा भी गाना ॿुधी था सघो। तो दोस्तों, हिन ॿार खे वधीक मां वधीक सपोर्ट कंदा ऐं अॻियां वधाईंदा। चवंदा आहिनि न, हर बालक जे मथां को न को विशेष आशीर्वाद रहंदो ई रहंदो आहे। त माता पिता सां गॾु गॾु उन्हनि जे ॾाॾे मोहनदास केसवानी, उन्हनि जी ॾाॾी सुंदरी देवी केसवानी जो विशेष आशीर्वाद आहे, जंहिंजे कारण चित्रांश जेको निरंतर अॻियां वधे पियो। दोस्तों, असां सिंधी समाचार राजस्थान पारां इहा अपील था करूं कि चित्रांश जो हिकिड़ो ख़ुदि जो यूट्यूब चैनल आहे चित्रांश केसवानी नाले सां, जेके तव्हां सब्सक्राइबर कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा, इन नंढे ॿार खे अॻियां वधाईंदा। तव्हां गूगल में या तव्हां यूट्यूब ते वञी करे सर्च कंदा त तव्हांखे इन नंढे बालक जे द्वारा ॻायल भजन, कीर्तन, सिंधी कलाम सभु मिलंदा। तव्हां इनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, इन्हनि जे सुहिणे सुठे भजननि जो आनंद वठंदा।